मुसलमानों हाणे मां तव्हां खां पुछां थो, जेको बानो रब खे रब सम्झंदो वो नमाज़ छॾींदो? जेको बानो रब खे रब सम्झंदो हुनजे कंध ते काती वही वेंदी, पर नमाज़ खे न छॾींदो। जीअं मुंहिंजो सोनो हुसैन साईं करबला जी सरज़मीन ते आयो, 72 साथी शहीद थी विया, भाइर शहीद थी विया, भाटिया शहीद थी विया, सौट शहीद थी विया, बचड़ा शहीद थी विया। खीमन के बाहि ॾिनी वई, यार जी का शइ न बची, सिर्फ़ जान बची आहे। ज़ोर दे नमाज जो टाइम थी हो। हज़रत हुसैन साईं फरमायो, शिमरा परे थी त मां नमाज पढ़ां। शिमरे जो यार तूं अजी मां नमाज पढ़बी आहे, वुज़ू सां पीअण जे लाइ पाणी कोन्हे, तूं नमाज कीअं पढ़ंदे? हज़रत हुसैन साईं फरमायो, तू कुरान मजीद खां जाहिल आहे। अल्लाह साईं फरमायो, फ़इल्लम तजिदू माआ फ़तयम्ममू सईदन तय्यिबा। रब फरमायो, पानी न मिले त मिट्टी सां तयम्मुम करे नमाज पढ़ो, पर नमाज खे छॾणो न आहे। हज़रत हुसैन साईं मिट्टी सां तयम्मुम करे नमाज जी नियत कई, क़याम कई, रुकू कई। जॾहिं सजदे में विया, दुश्मन वार कयो, सिर धड़ खां जुदा थी वियो। इन जे करे अल्लाह वारे चयो आहे, नबी नाना अली बाबा शराफतो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। तयम्मुम खाक से हुए, लहू से गुस्ल सैयद हो, लबे दरिया पियासों की शहादत हो तो ऐसी हो। सरे नेज़े पे हजरत ने सुनाया यूं कलामुल्लाह, फरिश्ते भी हुए हैरान, तिलावत हो तो ऐसी हो। नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। जेको बानो रब खे रब सम्झंदो आहे, उनजो सिर धड़ खां जुदा थी वेंदो, पर नमाज खे न छॾींदो आहे। ऐं मुसलमानों, नमाज अहिड़ो अमल अथव जो कॾहिं बि नमाज जी माफ़ी नथी मिली सघे। तूं ग़रीबां तो ते ज़कात न आहे, तूं ग़रीबां तो ते हज न आहे, तूं ग़रीबां तो ते कुर्बानी भी न आहे, तूं बीमार आहीं तो ते रोज़ो भी न आहे। ख़ुशि थी पोइ रोज़ो रख। सफ़र में वञी थो, रोज़ो तो ते लाज़िम न आहे, घर मोटी पोइ अची कज़ा कजां। पर नमाज अहिड़ो अमल जो अमीर ते त नमाज, पर ग़रीब ते भी नमाज, वॾे ते त नमाज, पर नंढे ते भी नमाज। मां नथो चवां, मुंहिंजे नबी फरमायो, मुरूस बियानकुम बिस्सलाह इज़ा बलगू सबा। तव्हांजा बच्चा 7 सालनि जा थियनि त नमाज जो हुकुम कयो। घर में त नमाज, पर सफ़र में भी नमाज जी माफ़ी न आहे। वइज़ा ज़रबतुम फिल अर्ज़ अन तक्सुरू मिनस्सलाह। रब फरमायो, जॾहिं तव्हां ज़मीन में शरई सफ़र कयो, 48 मील यानी 72 किलोमीटर, रब फरमायो नमाज जो टाइम थी वञे, तॾहिं बि तव्हांखे नमाज छॾणी न आहे। एतिरी तव्हां सां रिआयत आहे जो 4 रकातूं फ़र्ज़ आहे त अन तक्सुरू मिनस्सलाह, खुटाए करे 2 रकातूं फ़र्ज़ नमाज पढ़ो, पर सफ़र में नमाज जी माफ़ी न आहे।
तंदुरुस्त थी तो नमाज, पर बीमार थी भी नमाज। मां नथो चवां मुझे नबी फरमायो भी नथा सगो तो वेही पढ़ो, वेही नथा सगो तो सुम्ही इशारनि सां नमाज पढ़ो। जेस ताईं होश अथव तेस ताईं नमाज जी माफ़ी न आहे, बाक़ी बेहोश थी वियो त पोइ मयार कान था। मरा खां बाद रोज़ो न आहे, मरा खां बाद हज न आहे, मरा खां बाद ज़कात न आहे, पर मुसलमानों नमाज अड़ो अमल था जो मरा खां पोइ भी जारी। जनाज़े जी नमाज या नमाज हले थी, सूरतूं इन जूं मुख़्तलिफ़ आहिनि, पर आहे सही मुख़्तलिफ़ सूरतुनि सां नमाज अचे। कबर में रोज़ो कोने, कबर में हज कोने, कबर में ज़कात न आहे, पर मुसलमानों नमाज अड़ो अमल था जो कब्र में भी जारी। मां नथो चवां मुझे नबी फरमायो जते तुझो भी ईमान त मुझो भी ईमान। खुदा जी ज़ात जो कसम आसमान चीकजी सके थो, जमीन फाटी सके थी, जबल ऐं पहाड़ पुरज़ा पौज़ा थी सघनि था, पर आमिना जे लाल असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जो कौल कूड़ो नथो थी सके। मुझे नबी फरमायो जॾहिं नमाज़ी मरी थो वञे, कांदीन के कब्र में पूरे मोटी था अचनि, मुनकर नकीर फरिश्ता कब्र में पहुंचंदा हिसाब जे लाइ, त नमाज़ी चए तो दाऊनी अन उसल्लिय, यार मूंखे थोरी मोहलत ॾियो त मां 3 पहरी जी नमाज़ पढ़ी वठां। जंहिं वक़्त में भी इनके दफ़न थो कजे, हदीस में चए थो हिनखे ईअं थो महसूस थिए ॼण सिज थो लहे। फरिश्तनि खे चए थो यार थोरी मूंखे मोहलत ॾियो त मां 3 पहरी जी नमाज़ पढ़ी वठां। फरिश्ता चवंदा या अल्लाह इनखे त हिते भी नमाज थई। रब फरमाए थो छॾे ॾियोसि नमाज़ी खे, जन्नत जी दरी खोले ॾियोसि, जन्नत जो बिस्तरो विछाए ॾियोसि। फरमाए तो नुम नुम कनऊ मत आरूस, ओ मुझा नमाज़ी बाना बस हाणे निंड कर। जीअं शादीअ जी पहिरीं रात घोट कुंवार सां सुकून में हूंदो आहे, ईअं कब्र भी तुंहिंजे लाइ कुंवार थई, नमाज जे सदके क़यामत ताईं पियो मज़ा माण।